जी त नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो तो हलां त ॻोठ मोहम्मद आरफ जत लाड़जी पट्टी कोस्टल हाईवे मीरपुर साकरो जे उलंदे पासे समुंड किनारे भरिसां वरियनि खां वाॼाईंदड़ वस्ती ॻोठ मोहम्मद आरफ जत जी वीरनि जे वकड़ में वकड़जी वियो आहे ऐं हितां जा वॾड़ा पंहिंजो सारो सारींदे सुॾकनि सां को ज़मानो हो त समुंड असां खां को दूर हूंदो हो। हितां जूं ज़मीनूं सरसब्ज़ शादाब हूंदियूं हुयूं। हितां जे माण्हुनि जो सफ़र गुज़र ज़मीन ज़ख़ीर ज़राअत माल मोशी ते हूंदो हो। आहिस्ते आहिस्ते मेराण जी मौजनि खे बि माठो कयो वियो। असां जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं ऐं समुंड जूं मौज मस्ती कई त असां जूं ज़मीनूं ॻणकाए हाणे असांजे ॻोठ खे वाॻूअ जीअं वात विधो आहे। समुंड ते चढ़ंदड़ हर हवाई वीरनि जे वेकिरे असांजे घरनि जे थलनि जी सलामी भरण जो वचन जायो आहे। सामूंडी पट्टीअ ते आबाद असांजो ॻोठ मिड़ई सरकारी सहूलियतनि खां वाझाईंदड़ आहे। हितां वरी समुंड जी सहके मन मांडाईंदड़ मचाए छॾियो आहे। समुंड जे साव खणण सां असां पंहिंजा पंधड़ वात बि वटाईंदा घुमूं था। असां वस वारनि खे वार कई चयोसीं पर कंहिं बि जे कन ते जूई नथी सुरे। ऐं मुल्क न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां ज़िला चेयरमैन MNA MP ऐं UC चेयरमैन खे केतिरा भेरा चई चुका आहियूं पर असांजो ॿुधो अणॿुधो कयो छॾीनि। ऐं सिंध हुकूमत आला अख़्तरनि ऐं समाजी साबी दोस्तनि खे अर्ज़ था कयूं ख़ुदारा असांजे ॻोठ खे बचाए बंदि ॾियो वञे पियो ऐं असांजे ॻोठ खे सामूंडी वीरनि खां बचायो वञे।